अल्लाह जा लख एहसान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो अल्लाह जा लख एहसान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो नबी साईं हित मेहमान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो क़ुरान जो हर हंध लोलियूं हुयो ॿुध ॿियूं मिठड़ियूं बस ॿोलियूं हुयो क़ुरान जो हर हंध लोलियूं हुयो ॿुध ॿियूं मिठड़ियूं बस ॿोलियूं हुयो ख़ुशि ॾाढा सभु इंसान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो अल्लाह जा लख एहसान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो नबी साईं हित मेहमान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो क़ुरान ॿुधो जन मोहबत सां अॼु झोल भरिया तन रहमत सां क़ुरान ॿुधो जन मोहबत सां अॼु झोल भरिया तन रहमत सां शैतान घणो परेशान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो अल्लाह जा लख एहसान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो नबी साईं हित मेहमान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो क़ुरान मिठो रमज़ान मिठो ॾींदा राज़ी करे रहमान मिठो क़ुरान मिठो रमज़ान मिठो ॾींदा राज़ी करे रहमान मिठो सभु मुश्किल कम आसान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो अल्लाह जा लख एहसान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो नबी साईं हित मेहमान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो हाफ़िज़ के पारां यो हार सभई अॼु वॾेरा नंढेड़ा ॿार सभई हाफ़िज़ के पारां यो हार सभई अॼु वॾेरा नंढेड़ा ॿार सभई ख़ैरात ॾींदड़ सुल्तान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो अल्लाह जा लख एहसान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो नबी साईं हित मेहमान थिया क़ुरान जो ख़त्म पूरो थियो हर वक्त रबी बरसात उठी लगातार सदा ॾींहं रात उठी हर वक्त रबी बरसात उठी लगातार
यार सदा ॾींहं रात उठी अज दर्दन जा दरमान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो अल्लाह जा लख एहसान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो नबी साईं हित मेहमान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो हर वक्त तिलावत पियो कर तूं इंसान इबादत पियो कर तूं हर वक्त तिलावत पियो कर तूं इंसान इबादत पियो कर तूं इहे अरबीअ जा फरमान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो अल्लाह जा लख एहसान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो हण दिल सां नाराहण हाणे खण हथेड़ा रब ॾेखण हाणे हण दिल सां नाराहण हाणे खण हथेड़ा रब ॾेखण हाणे घुर मोमिन घुर ऐलान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो अल्लाह जा लख एहसान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो नबी साईं हित मेहमान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो आदाब लिखां छा महफ़िल जा थिया मतलब पूरा हर दिल जा आदाब लिखां छा महफ़िल जा थिया मतलब पूरा हर दिल जा अज राज़ी अरबी जवान थिया अज राज़ी अरबी जवान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो नबी साईं हित मेहमान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो अज रात अब्बासी आशिक़ तूं पढ़ना तो अब्बासी आशिक़ तूं अज रात अब्बासी आशिक़ तूं पढ़ना तो अब्बासी आशिक़ तूं ख़ुश ॾाढा सभु सन ख़्वान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो अल्लाह जा लख एहसान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो नबी साईं हित मेहमान थिया क़ुरान जो ख़त मूं पूरो थियो।